अॼु ख़बर शामिल कंदासीं बागी मां जिते कपिड़ो विकिरो करण लाॻल ॿारनि वरनि जी निंगरी मुबाना सुराख़ वाती वई आहे। कपिड़ो विकिरो करण लाॻल ॿारनि वरनि जी निंगरी मुबाना सुराख़ वाती वई आहे। बागड़ी बिरादरी जी ॿारनि वरनि जी 12वीं बागड़ी मुबाना सुराख़ वाती वई आहे। बागी मां जिते कपिड़ो विकिरो करण लाॻल ॿारनि वरनि जी निंगरी मुबाना सुराख़ वाती वई आहे। बागड़ी बिरादरी जे ॿारनि वरनि जी 12वीं बागड़ी मुबाना सुराख़ वाती वई आहे। अपडेट्स मालूम कयूं था तालिब हुसैन लाइन ते मौजूद आहे। जी तालिब हुसैन कहिड़ा अपडेट्स आहिनि? जी सनाला मां ॿुधां बांदी कपिड़ो विकिरो करण लाइ जल्द बागी बिरादरी 12 साल नारी मारवी बागड़ी अलीगढ़ अची मुबीना सुराख़ करे फरार थी आहे। नौजवान जो पीउ कुर्बान थी बागी पुलिस हिरासत में छॾियो आहे। उन मौके ते जेका मारवी जा वार सां एहतियात कया आहिनि चयो असां यानी मारवी रामानाबाद में कुर्बान थी घर कपिड़ो फरोख करण लाइ दल हुई त कुर्बान थी पुटु अली रज़ा थी असां न्याय खे अगवा करे खणी फरार थियो आहे। मुबीना ते अगवा थियल नारी मारवी जे वारसनि जूं औरतुनि समेत नौजवान अली रज़ा थी घर जा एहतियाती दाणो पिणु आहे। उन मौके ते मीडिया सां ॻाल्हाईंदे मारवी बागी जी मासी आहे शांति बागड़ी एहतियात कंदे दाईंदे चयो आहे त असां यानी कपिड़ो फरोख करण लाइ दिल हुई हुनखे नौजवान आहे अली रज़ा जेको ज़बरदस्ती अगवा करे खणी फरार थी वियो आहे। ॿिए पासे एसएचओ बांदी वसीम मिर्ज़ा सां राब्तो थियो आहे। राब्तो खां एसएचओ वसीम मिर्ज़ा ॿुधायो त बागी बिरादरी माण्हुनि रिपोर्ट दाख़िल कराई आहे त नारी मारवी खे अली रज़ा अगवा करे खणी वियो आहे जंहिंजी जांच करे रहिया आहियूं। जेका नारी मारी चाहे त हुनखे जल्द बाज़ार करण जी कोशिशि कंदासीं। जवाबदार ख़िलाफ़ फरियादी धुर जे फ़रियाद ते जवाबदार अली रज़ा फीज़ा जे ख़िलाफ़ अगवा जो केस दाख़िल कयो वेंदो। फ़िलहाल मामले जी जांच करे रहिया आहियूं। हिन वक़्तु जेकी आहे हिते डीएसपी दौड़ ऐं एसएचओ बांदी ऐं लेडीज़ पुलिस एहलकार जेका अली रज़ा जे घर ते पहुची आहिनि हिते इम्कान आहे त हुन घर जी सर्च कयो वेंदो। जी ठीकु आहे तालिब हुसैन वॾी महिरबानी इन हवाले सां आगाह करण जे लाइ।